हुकूमत स्टील मिल जे समूरन मुलाजमन के फारिग करे। चीफ जस्टिस पाकिस्तान चयो त जेकॾहिं हुकूमत स्टील मिल्स के हलाइण चाहे थी त नवा माण्हू भर्ती करे मौजूदा मुलाजमन के वेही खाइण जी आदत पइजी वई आहे। कोरोना वायरस फ्रांस में वधीक 15 ॼणा फौत। इटली में कोरोना वायरस सबब हींअर ताईं 827 माण्हू फौत थी चुका आहिनि, जॾहिं त ईरान में फौतियुनि जो अंग 354 थी वियो आहे। सिंध में 15 ॾींहं अॻु परॾे मां ईंदड़ शागिर्दनि मथां स्कूल अचण ते पाबंदी लागू। 20 ॾींहं अॻु परॾे मां ईंदड़ ॿारनि जे स्कूल अचण ते पाबंदी लागू कई वई आहे। उन सां गॾु ई 15 शागिर्दनि जा अहिड़ा माइट जंहिं 15 ॾींहं अॻु परॾेही मुल्कनि जो सफ़र कयो आहे उहे बि स्कूल नथा अची सघनि। ईरान में कोरोना वायरस जे बचाव लाइ शराब पीअंदड़ 44 ॼणा फौत। अरना जे रिपोर्ट मूजिब गैर कानूनी शराब सबब सभ खां वधीक मौत ईरान जे सूबे कज़ाकिस्तान में थी, जिते 36 ॼणा फौत थी विया। पनवाकिल भरिसां मोटरवे रोड ते तेज़ रफ़्तार मज़दा ऐं ट्रालर में टकर, 2 ॼणा फौत। सांगीलग M5 मोटरवे ते पंजाब खां कराची वेंदड़ मज़दा जो ट्रेलर सां ज़ोरदार टकर थियो, जंहिं जे नतीजे में मज़दा ड्राइवर जाम शरीफ़ ऐं संदसि साथी पहलवान अली फौत थी विया, जॾहिं त इजाज़ अहमद सख़्त ज़ख़्मी। पारी पिताफी जे फार्म हाउस मां बकर चोरी। पुलिस वॾे कोशिशनि बाद बकर खे हथ करे वरितो। मीरपुर माथिल OPP सूबाई वज़ीर जे फार्म हाउस तां नामालूम चोर सूबाई वज़ीर जो बकर चोरी करे फरार थी विया, जंहिं बाद मीरपुर माथिल पुलिस में थरथलो मची वियो। पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी करे चोरी थियल बकर जी तलाश जारी कंदे नेठ बागुड्रा पुलिस सूबाई वज़ीर जो बकर हथ करण में कामयाब। PSL में कराची किंग्स ऐं लाहौर कलंदर्स जो मुक़ाबलो अॼु थींदो। कराची नेशनल स्टेडियम में कोरोना वायरस खे नज़र में रखंदे सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। ऐं मौसमियात खाते पाकिस्तान में हलंदड़ बरसातुनि जो सिलसिलो जुमे ताईं जारी रखण जो इम्कान ॿुधाए छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।